पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां वटि असांजो त पंहिंजो घरु आहे, असांखे हिन में कंहिंजी परवाह कोन्हे त रस्तो बंदि कनि या कंहिं बिरादर खे तंग कनि त असीं न अचूं। असीं ज़रूरु चवंदासीं असांजा भाउ आहियो, असांजे मरण जीअण गॾु। वॾी ॻाल्हि इहा आहे त वॾे वॾेरे जूं जेके लफ़्ज़ आहिनि उन लाइ दुआ ई करे सघूं था त अलाह पाक उनखे जन्नत में जॻह ॾे। उहा असां सभिनी जूं अखियूं खोले वियो आहे। त महिरबानी करे ऐं पंहिंजो बि ज़हन जेके आहिनि जुरत सां मोह ॾिनो अथव, मोह ॾियण जी तयारी रखो। बाक़ी हू ठीकु आहे, भत वत छॾे थो त उनखे पोइ मन आहे कोन, जेको कंहिंखे भत मां कढे थो त अलाह पाक उनखे पाण पोइ धिके थो। कॾहिं बि इहो सोच रखी अगरि आउं चवां त आउं हींअर कढां कंहिं बि माण्हूअ खे राज मां कढां त इहा मुंहिंजी नादानी आहे। हिकिड़ो न कयो आहे, हिते असीं त हज़ारूं आहियूं। पहिरियां असीं अकेला हुआसीं, अकेले हूंदे बि मोह ॾिनोसीं, दावतूं बि बंदि हुयूं, रस्ता बि बंदि हुआ, केस बि हुआ। जॾहिं हुन असां ते केस कया आहिनि तंहिंखां पोइ एतिरो आउं वाज़े दिलि थी थो चवां, ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणी उन खां वधीक वधिया आहियूं। पैसो बि वधीक कमायूं, दोस्ती बि वधीक कमायूं, उन खां वठी थी करे सालनि खां जेको माण्हू अहिड़ो नफ़ीस माण्हू उन ते खून जो केस थिए थो। बाक़ी हाजी रमज़ान ई मुंहिंजे थियो उहा ते केस त तुंहिंजे पाण ते को फ़र्क़ु कोन पवंदो। ब्राह्मणीअ ते खून जो केस सो बि गुंगो। इहे ॻाल्हियूं आहिनि त अलाह पाक सभु कंहिंखे हिदायत ॾे। हू सरदार पंहिंजी जॻह ते आहे, असांखे अलाह पाक पंहिंजी सरदारी ॾिनी। असांजा भाउर वेठा आहियो, सभु हेतिरा हेतिरा वेठा आहियूं, जंहिंमें इन दोस्तनि जी थोरो जदोजहद जुरत उहा अलाह पाक ॾिनी आहे। अञा बि असांजी दुआऊं त अलाह पाक तव्हां वधीक ॾे। शेणा बिरादरी अकेली कोन्हे, हिन में हर क़ौम जो माण्हू आहे। शेणा बिरादरी को हाणे मज़ाक जी ॻाल्हि कोन्हे, ख़ाली हिते वेठा आहिनि त उहो सम्झे थो त अकेला आहिनि। ऐं भत बंदि कंदुसि, रस्तो बंदि कंदुसि। रस्तो कॾहिं कहिड़े बंदि कयो आहे? गवर्नमेंट ई बंदि कोन थी करे सघे। हे त खाब थो लहे। वाठा जेके चिमचा सुबुह चिमचाखोरी कंदा आहिनि, शाम जो माफ़ी वठंदा आहिनि। कहिड़ो भरोसो कोन्हे। अलाह जे ज़ात ते भरोसो करियो, पंहिंजे जेके पंहिंजो चङो उन ते बि इतमाद करियो। बाक़ी मोह ॾींदासीं, अलाह पाक वॾो आहे। इहे लफ़्ज़ पंहिंजी जॻह वठंदासीं।